आईजी सिंध ऐं डीआईजी लाड़काणे जी हुकूमत रोशनी में इश्तिहारी ऐं ॻुझे गिरफ़्तारी जे हवाले सां अहम इजलास। एसएसपी कंबर शदात कोट आसिर रज़ा बलोच पंहिंजी ऑफिस में समूरे एसडीपीओज़, एसएचओज़ ऐं हेड मरर सां गॾु मीटिंग क़ुरान पाक जी तलावत सां इजलास जी शुरूआत। इजलास में खुफ़िया इश्तिहारी जवाबदारनि जी गिरफ़्तारी बाबति समूरनि सब डिवीज़न जी कारकर्दगी जो जाइज़ो वरितो वियो। कम न कंदड़ एसएचओज़ खे शोकास ऐं वॾियूं सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं। एसएसपी तमाम एसएचओज़ ऐं डीएसपीज़ खे इश्तिहारी गिरफ़्तारी जे सिलसिले में टारगेट एक्शन वठणु घुरिजे। सभिनी मातहत अमले खे टास्क ॾियो ऐं कोर्ट मां बंदि थियल केसनि जा आर्डर हासिल करे ऐं रिकॉर्ड अपडेट करियो। अणॼातल वालदेन बग़ैर रहाइशी एड्रेस जे जवाबदारनि जा तफ़सील लाॻापियल अदालत तरफ़ ख़तम कया वञनि। बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़नि ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे नक़द इनाम सां नवाज़ियो वेंदो।